लोह कलम तेरे हैं। दोस्तों, बाहर वेहण से कोई फायदो कोने। अगर आया आओ थोड़ी देर जे वास्ते बुजुर्ग पांजे हिता लाडाणू करे वियो, अल्लाह जो प्यारो थी वियो, उनजो चालीहे जो प्रोग्राम भी है और ॿियो उर्स पाक भी है। अल्लाह के प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो विलादत जो महीनो है और 12 रबीउल अव्वल शरीफ जो प्यारे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी विलादत जो ॾींहुं है, तो ये पूरो महीनो उर्स जो है। आया हो तो की न की हिता वठे वञो। अरे मुंहिंजा दोस्तों, सरकार गौस आज़म जा मुरीद हो, सरकार दो आलम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती हो, अल्लाह जा बंदा हो। ॿाहिरियां वेठा बड़े अफ़सोस की ॻाल्हि है, हेॾा वॾा वॾा माण्हू हाणे कंहिंजा नाला वठिजे तॾहिं सुठी नथी लगे। आखिर आया हो थोड़ी देर जे वास्ते, लंबो जिक्र की नहीं करे, लंबो अहिड़ो बयान की नहीं हले। असांजा दोस्त मौलाना मोहम्मद बिलाल साहब और मौलाना यूसुफ साहब चंद लम्हात जे वास्ते आखिर जो बयान कंदा उन मथे अमल कंदा, ताजी दुनिया भी कामयाब और आखिरत भी कामयाब। बेशक, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुझा दोस्तों ॿारला शायद अञा भी मारी गाल कोन सुने। हिते मौलवी साहब हींअर असांजे मौलाना बिलाल साहब खलीफे साहब को मुखे चई कि कूड़ के महबूब बिनी जहाने जो सरदार अल्लाह ताला दिनो हिन महीने में। मुझा दोस्त ये महीनो अफजल है, ये महीनो आला है। इन महीने जी बयान जगह कई वने और इन अजमतों बरकतों हद हिसाब का बाहर है। अल्लाह साईं के जमीन व आसमान चंद्र सूरज सारी जेका भी दुनिया के अंदर 18,000 वगैरह जेतरी भी मखलूकात है वो अल्लाह ताला पैदा कई त महबूब जे सदके में पैदा की, महबूब जे वास्ते पैदा कई। मुझा दोस्तों, उन महबूब जा पान उम्मतियों, उन महबूब जा पान गुलाम। मुझा दोस्तों, आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जे वास्ते अल्लाह साईं इन चंद्र के भी बनायो, आसमान के भी बनायो, सूरज के भी बनायो, सारो सिंगार कयो। रब्बुल आलमीन पंहिंजे महबूब जे आमद जी खुशी में मुझे महबूब जे वास्ते मूं सब कुछ पैदा कियो है। ये महीनो जो उर्स जो महीनो है, आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो महीनो है, इनमें ज्यादा से ज्यादा खुशियों मनाओ, ज्यादा से ज्यादा जेतरो भी थी सके अल्लाह जी राह में खर्च कंदा, इंशाअल्लाह अञा बेड़ा ही पार। मुझा दोस्तों, क़यामत जो ॾींहुं ज़मीन तांबे जी थी वेंदी, सूरज सवा नेज़े ते ईंदो, हाय नफ़्सी जो हाल हूंदो। उन वक़्त में सिर्फ़ प्यारे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी हिकु ज़ात पाक है जो पंहिंजे छुटकारे जे वास्ते बख़्शिश जे वास्ते ज़रियो बंदी। अॼु दुनिया जे अंदर अगर आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से मोहब्बत है, आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गीत सुनण जे वास्ते महफ़िलों में हाज़िर थींदा त महशर जो मैदान उहो भी जलसो है। मौलाना बिलाल साहब वो भी जलसो है। क़यामत जे ॾींहुं जी वजह कहिड़ी है? अल्लाह साईं के अगर जे हिसाब किताब पुछणो हूंदो कब्र में पुछे सघंदा। सवा हिसाब किताब जो जेको भी डिटेल ॾियणी है कब्र मां मिले सघे थी। आख़िरी मंजिल पहिरीं शुरूआत कब्र मां है। हिसाब किताब थियो फौरन जन्नत ही जन्नत में, दोज़ख ही दोज़ख में, पर न क़यामत जो ॾींहुं अल्लाह साईं जलसो रखियो है। जे जलसे जे अंदर मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचे पंहिंजी उम्मत जे वास्ते बख़्शिश जो ज़रियो बंदा। उन ॾींहुं अल्लाह साईं महबूब बारगाह महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब जी बारगाह में चवंदा आहे मुंहिंजा पाक परवरदिगार मुंहिंजी उम्मत मथे फज़ल जो फेरो करो, अदल और इंसाफ जो मसलो न, फज़ल जो फेरो करो। मुंहिंजा दोस्तों, ऊ ॾींहुं महफ़िल जेका महफ़िल हूंदी, क़यामत जे ॾींहुं महफ़िल हूंदी और उन महफ़िल जे अंदर आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से जेके हिन दुनिया के अंदर मोहब्बत रखण वारा है, महबूब जो ॾींहुं मनाइण वारा है, महबूब से जेके मोहब्बत रखण वारा है, महबूब जे इश्क में जेके दीवाना है, उहे उन जगह ते करीब अचे वेंदा। आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नूरी नज़र थींदो, बेड़ा पार थी वेंदा। मुंहिंजा दोस्तों, ये दुनिया जेका है इंसान जे वास्ते की इम्तिहान जी घड़ी है। हिन इम्तिहान जी घड़ी जे अंदर पंहिंजे मदरसे में अल्हम्दुलिल्लाह सैयद साहब जी सुठी मेहनत और अड़ोस पड़ोस जेतरी भी जमात है, पंहिंजी जिलानी जमात है, गौसिया जमात है, हिते जेके भी जमातूं हिन मदरसे जे वास्ते, सैयद साहब जे वास्ते और इन खानका जे वास्ते तन मन से धन से हर तरीके से कोशिश करेंदा। अल्हम्दुलिल्लाह अज खां चंद माह पहिरीं मौलाना बिलाल साहब असीं आया, उन वक़्त में सैयद साहब असांखे मंगाई और साईं क़िबला से भी ॻाल्हि थी और सैयद साहब जो इहो इरादो हो कि हिन खानका ते, हिन दरगाह ते, हिन जगह हिकु इदारो बनायो वञे जेको बेहतरीन इदारो हुए, बच्चा तालीम हासिल करें। अल्हम्दुलिल्लाह सैयद साहब और हितली असांजी जमात
चाहे गौसिया जमात होए, चाहे कादरी जमात होए, जेका भी जमात है, उन सभिनी वजारों मोहब्बत से कोशिशों से। अॼु हींअर मूं सईद साहब खां पुछो कि साईं हिते केतिरा बच्चा पढ़े रहिया आहिनि। साईं फरमाऊं 100 खां ज़्यादा बच्चा अची रहिया आहिनि। सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह, ये बुजुर्गों जो सदको है, इन्हीं जी दुआओं जो सदको है, मुर्शिद करीम हुजूर किबला साईं किबला पीर ताज हुसैन शाह जी दुआओं जो सदको है। मुझा दोस्तों, जो दामिन जो है पीराने पीर दस्तगीर रोशन जमीर जे हथ में जो दामिन है। जो तालुक पीर किबला पीर ताज हुसैन शाह को हथ दिनो, यो हथ जो है सरकार गौस आजम तक हथ, यो हथ इमाम हसन हुसैन तक हथ, यो हथ जो है इमामुल अंबिया महबूब किबरिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह तक हथ निस्बत मोहब्बत से जो वञे थो, आजा बेड़ा ही पार है। हिन दुनिया में भी पार है और आखिरत में भी पार है। ये महीनो जो है हिन में जेती खुशी मनाईंदा, जेती खुशी मनाईंदा, शैतान हर तरह की कोशिश कंदो, कहीं भी हालत में कंहिंखे आपस में लड़ाने के वास्ते कोशिश कंदो कि असांजे आपस में अन बने। कुछ भी थिए, महबूब जो ॾींहुं जो है उनके आई मोहब्बत और अकीदत से मनाओ। अड़ो ॾींहुं मनाओ कि अहले दुनिया ॾिसे कि अॼु इन्हनि इमामुल अंबिया महबूब किबरिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जन्म ॾींहुं। सुभान अल्लाह। गैरनि जे ॾींहं जे वास्ते हज़ारों पोस्टूं पाण करे सघूं था, हज़ारों अभी कोशिशूं करे सघूं था, उनखे मुबारकबाद ॾे सघूं था। अरे ही अॼु उहो ॾींहुं है जंहिं ॾींहं जे वास्ते अल्लाह ताला हिन सारे संसार के पैदा कियो। महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके में अल्लाह ताला सारे दुनिया के पैदा किए। मुंहिंजा दोस्तों, अल्हम्दुलिल्लाह, महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो असां ते करम थियो। मौलाना बिलाल साहब, 5 मरतबा सरकार मूंखे पंहिंजी बारगाह में मंगाऊं। महबूब जी विलादत गाह जेका आहे उन ते हर ॾींहुं सुबह फजर जे वक़्त खां अॻिते, सुबह सादिक जे वक़्त में जेको आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो विलादत जो वक़्तु 4 बजे 20 मिनट खां 26-27 मिनट जे विच में असांजे अखी से हिन कने से हिन असांजे बदन उहा ख़ुशबू सूंघी जेकी अॼु ॾींहं तक उनजे बराबरि असांखे ख़ुशबू कोन मिली आहे। असांजा सफ़र जा साथी किबला सैयद साहब मीर मोहम्मद साहब भी मौजूद है। ये भी असी अल्हम्दुलिल्लाह जॾहिं महबूब जी विलादत गाह ते सुबह जे वक़्त में हुआ, अहिड़ी महक आई, अहिड़ी महक आई, अहिड़ी ख़ुशबू आई कि दुनिया जे अंदरि अॼु ॾींहं तक अहिड़ी असां जॾहिं महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत गाह तां ख़ुशबू ॾिठी, ज़बरदस्त ॾिठी। और ॿिए नंबर में असीं जॾहिं मदीने पाक में हुआ, महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े जे क़रीब में हज़रत मौला अली अलैहिस्सलाम जी मस्जिद है, उन मस्जिद के हुकूमत नजदी बंदि करे छॾी। असांजो काफ़िलो पूरो 31 माण्हू हुआ। जंहिं वक़्त में असीं उते मदीने पाक में हाज़िरी ॾींदे ज़ियारतूं कंदे कंदे जंहिं वक़्त में असीं मौला अली जी मस्जिद जे क़रीब विया त गर्मी जी मौसम हुई, लगभग 2-2:30 बजे खां पुठिलो वक़्तु हो। गर्मी ज़बरदस्त हुई। सैयद साहब मीर मोहम्मद साहब भी असांजे साथ में हुआ, ॿिया असांजा काफ़ी साथी असांजे गॾु हुआ। और उन वक़्त में आप वटि हिते बरसाति वसे, बंदि थिए, पोइ कहिड़ी ठंडी महक अचे थी, ठंडी हवा कहिड़ी अचे थी। मौला अली जी मस्जिद ते असीं विया, असांखे अहिड़ी महक आई, अहिड़ी ख़ुशबू आई, हद खां ॿाहिरि। सुभान अल्लाह। सैयद साहब पुछूं, असांजे ख़लीफ़ा मोहम्मद उमर पुछूं कि हाजी ही कहिड़ी ख़ुशबू अचे थी? मूं चयो आई अली जा दीवाना हो, जो दामिन मौला अली जे हथ में, अली जे बचड़े से आंजी मोहब्बत या आंजे ईमान जी ख़ुशबू अचे थी। मुंहिंजा दोस्तों, अॼु ही किबला सैयद साहब पा सभिनी खे हिन खां मां आप दावतूं करूं था, उर्स मनाऊं था, तकरीरूं कराऊं था, हर जगह पाण पंहिंजो प्रोग्राम रखूं था, पाण पंहिंजी दावत करूं था। अॼु पाण जेका दावत खाए रहिया आहियूं, ये बीबी फातिमा ज़हरा जी बचड़े जी दावत है, इमाम हसन हुसैन जी बचड़े जी दावत है, इमामुल अंबिया महबूब किबरिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बचड़े जी दावत है। इहा दावत भी पंहिंजे वास्ते है कि ईमान जी ताज़गी है। मुंहिंजा दोस्तों, ये वक़्तु जेको है चंद घड़ियों जो है, चंद ॾींहं जो है, चंद ॾींहं गुज़रे वेंदो, पंहिंजो सफ़र हितां लाॾाणो थी वेंदो। सफ़र हितां थियण खां बाद में पंहिंजे हथ जी कोई ॻाल्हि कोन्हे। अॼु आई महबूब से मोहब्बत रखंदा, महबूब जे ॾींहं खे मनाईंदा और महबूब से इश्क रखंदा त इंशा अल्लाह जॾहिं क़बर जे अंदरि वेंदा न, आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार थींदो, महबूब जो दीदार थींदो। और जॾहिं महबूब जो दीदार थियो, उन वक़्त में दुनिया जे अंदरि जी इश्क हूंदो, मोहब्बत हूंदी,
मोहब्बत हूंदी, अक़ीदत हूंदी, आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा ही मुंहिंजो गुलाम है, सुभान ही मुंहिंजो गुलाम है। अल्लाह, सुभान अल्लाह। मौलाना यूसुफ साहब, मौलाना बिलाल अहमद साहब मुंहिंजो बयान अल्लाह जो ज़िक्र करण जे वास्ते महफ़िलूं सजायूं हुयूं। उन महफ़िलूं जे अंदर ही जमात मौजूद हुई, मुंहिंजो दीवानो उन जगह ते मौजूद हो, मुंहिंजे इश्क में उहो रोअण लॻो हो, मुंहिंजे इश्क जे अंदर उहो दीवानो हो। मुंहिंजा दोस्तो, सच्चा बनो, सच्चाई पैदा करो कि इश्क जेको आहे महबूब जो, दुनिया जेका सारी हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो लंबो वाक़ियो आहे, मौलाना बिलाल अहमद साहब खे ॾसंदा, बयानु सुनाईंदा इंशाअल्लाह, कि हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयो कि ऐं मौला मूंखां वधि तोखे केरु महबूब आहे, ऐं मौला तूं मूंखे सॾु करे था, तुंहिंजो सॾु सुञाणंदो, ऐं मुंहिंजा अल्लाह आउं तुंहिंजो हम कलामी तोसे करांदो, आउं मुंहिंजो केॾो तोसे इश्क। अल्लाह साईं जी बारगाह खां आवाज़ अचे थी, ऐं मूसा मोहम्मद और उनजी उम्मत न हुजे हा त आउं सारे संसार खे पैदा कोन करां, ऐं मूसा तोखे बि पैदा कोन करां, यहाँ तक आउं मुंहिंजी रबूबियत खे बि ज़ाहिर कोन करां, मूं जेको कयो मुंहिंजे महबूब जे वास्ते कयो। ऐं मुंहिंजा दोस्तो आई उन जा उम्मती, उन जा उम्मती हो, उन से इश्क लगाओ, उनजी मोहब्बत जा गीत गाओ, इंशाअल्लाह जी दुनिया भी कामयाब और आखिरत भी कामयाब। एक मरतबा दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना मुहम्मद मदन जूद वल करम व आलिहि व बारिक वसल्लम सल्लु अलैहि सलातु व सलामुन अलैहि या रसूलुल्लाह सलातु व सलामुन अलैहि या हबीबल्लाह। पांजा मुर्शिद करीम हुजूर किबला साईं पीर ताज हुसैन शाह जिलानी अल कादरी हसनी हुसैनी पंजतनी पांजी जमात के वास्ते को आम पैगाम दिनों है कि जमात ज्यादा से ज्यादा महबूब ते दुरूद पढ़े, ज्यादा खां ज्यादा दुरूद पाक पढ़े। वो पिंड जो हिस्सो चंद घड़ियों जेके हैं ॾींहं जे अंदर महबूब जी बारगाह के वास्ते दुरूद पाक जो नजरानो पेश करे, हर ॾींहुं दुरूद पढ़े। और जिलानी जमात जा या जिलानी जमात से मोहब्बत रखण वारा उन्हीं सभिनी खे मूंखे हुकुम न कयां, चए ॾियो कि ज्यादा से ज्यादा दुरूद पढ़ाओ, कम से कम हर गोठ में 1.25 लाख मरतबा दुरूद शरीफ पढ़ाओ। दुरूद शरीफ जी बरकत से अल्लाह साईं पंहिंजा दुनिया जा बेड़ा पार कंदो और आखिरत जा भी पार। आमीन आमीन आमीन। दुरूद शरीफ ज्यादा से ज्यादा अगे पंहिंजा वजारा मुला मौलवी अगियों ज़मानो जो हो सलात जो ज्यादा जिक्र थी हो, सजी रात मानू सलात पढ़ंदा हुआ, दुरूद पाक पढ़ंदा हुआ, महबूब जी बारगाह में नजरानो पेश कंदा हुआ। और जीअं तरातर ही इंटरनेट के ज़माने के हिसाब से व्हाट्सअप फेसबुक मानू इन में गुजारे रहे, ये बर्बादी जो वक्त है, ये फसाद है, फसाद का अलावा की कोने। मुंहिंजा दोस्तो दुनिया 4 ॾींहं जी है, 4 ॾींहं बाद में हिन दुनिया खां पाखा छॾे याद विदा थी वेंदा। हे सैयद साहब पंहिंजा पक्का टनाटन कादरी फ़कीर हुआ, एडो इन जे दिल के अंदर इश्क हो। असांजी कई बार मुलाकात थी, मरहूम इश्क के अंदर धुजण शुरू थी वे, इश्क जा एडा दीवाना हुआ कि उनकी कंपन जेका है वो एतरी थी हुई, हद का मथे थी वेंदी हुई। उन जी दिलों के अंदर इश्क मोहब्बत हुई, आई उन्हीं से मोहब्बत करने वाला एडो इश्क पैदा करो कि हम दुनिया से चले जाएं, भले चले जाएं, जाने के बाद में मानू यो चाहे कि आका जो दीवानो आशिक हो, दीवानो हो, महबूब जो गुलाम हो, महबूब से सच्चाई हुई, अकीदत हुई, मोहब्बत हुई, प्रेम हो। अज दुनिया में हेके बे जे खास है भाई, हू ठहे को ना ही को करा, हू ही फला निकल, हर जगह हर गोट में हर जगह है। ये कोई मतलब को नहीं, शैतान जो कम है। क्या आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हाणे महीनो है न, इनमें शैतान हर तरह की कोशिश कंदो, हर तरह की कोशिश कंदो कि जै जगह ते महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जिक्र कियो वने, महफिलों सजाई वने, जुलूस कढिया वने, उनके रोको। शैतान जी टीम मोकिलियल, रोको रोको इनके, ये न थियण ॾियो। सिवाय इबलीस खां सारी मखलूक जेका है उन जे वास्ते ख़ुशी जो ॾींहुं। इबलीस जेको है पा में फितनो फसाद विझाए, बर्बाद करे, मस्जिदों के बंद कराए, मदरसे के बंद कराए, इन जो धंधो ही। अल्लाह साईं इन शैतान जे फ़रेब खां पा सभिनी खे बचाए और बच्चे के तालीम ॾियारे।
अज जो दौर है तालीम जो दौर है। बग़ैर तालीम बग़ैर इल्म पंहिंजी कॾहिं कतई कामयाबी कोन्हे। अॼु अल्हम्दुलिल्लाह घोड़े जे अंदरि, आकिल जे अंदरि, रामसर, गागरिया, गांगाला, इन ॻोठनि जे अंदरि अल्हम्दुलिल्लाह पंहिंजा काफ़ी बच्चा जेके दुनियावी तालीम में अॻिते क़दम वधा। मुंहिंजा दोस्तो, दीनी और दुनियावी तालीम ॿई ॾिराओ। जेसीं तक दीनी तालीम न हूंदी तेसीं तक अधूरो मसइलो है। पंहिंजूं मस्जिदों खे आबाद करो, मदरसे खे आबाद करो और दीन से रिश्तो जोड़ो। जेसीं तक दीन खां भॼंदा तव्हां पाण कामयाबी कॾहिं की न थी। मस्जिदों खे जेसीं तक पाण आबाद न कंदासीं तेसि तक पंहिंजी कॾहिं कामयाबी कोन्हे। हिन पेशानी खे रब जी बारगाह में जेसीं न झुकाईंदासीं तेसीं पंहिंजी कॾहिं कामयाबी कोन्हे। पंहिंजा मुर्शिद हिते आया और चवाई नमाज की पाबंदी करो, अल्लाह जो जिक्र करो, अल्लाह से रिश्तो जोड़ो, महबूब से रिश्तो जोड़ो, पंजतन पाक से मोहब्बत करो, सादात इकराम की इज्जत करो। इन्हीं ॻाल्हियुनि ते पाण ईंदासीं त इंशाअल्लाह पंहिंजी कामयाबी। दुनिया कदम चूमेगी। आई सिर्फ अल्लाह साईं खुद फरमाए थो, मुंहिंजा बंदा तू तुझी पेशानी मुंहिंजी बारगाह में झुका, पोइ तोखे ॿिए मथे झुकाइण जी ज़रूरत कोन्हे। तुझी पेशानी जी में शान एॾी बुलंद करेसि, एॾो तुंहिंजो मर्तबा बुलंद करेसि, दुनिया सारी तो पुठियां ई। ही वेठा आहिनि सैयद साहब, वेठा आहिनि, दुनिया सारी इन ते अचे। जेका वॾा वॾा अमीर बादशाह, वक़्त जा शहनशाह, उनजी क़बर मथे धतूरे जा फुल बि कोन्हे, हिन मथे गुलाब जे फूल महक इंतुरमश अचे रही। इन जी वजह कहिड़ी है कि इन रिश्तो अल्लाह से जोड़ियो, महबूब से रिश्तो जोड़ियो, अल्लाह जे प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से रिश्तो जोड़ियो त इन जी अॼु क़बरूं मां ख़ुशबू पई अचे। बादशाह ख़तम थी विया, नालो निशानी कोन्हे। ऐं मकान ते वञो निहारो, कंहिंजा ॻोठनि जा के माण्हू अहिड़ा वॾा हुआ जंहिं ॾिसण से दुनिया कांपंदी हूंदी, अॼु उनजी क़बर जो नालो निशानी कोन्हे, अतो पतो कोन्हे। फ़कीर रमज़ान फ़कीर दर से ऐं वञो निहारो, मज़ार मथे महक अची थी। सैयद कासिम शाह जी मज़ार ते वञो, साईं जी मज़ार ते अचो, महक अचे बि, ॿाहिरि ईंदे सर त ख़ुशबू बि अचे। इन जो रिश्तो अल्लाह से जुड़ियो, अल्लाह जे महबूब से जुड़ियो। फ़ज़कुरुनी अज़कुरुकुम वस्कुरुली वला तकफुर। अल्लाह साईं फरमाए थो, ऐं मूंखे यादि करो, ऐं मूंखे यादि करो। अगलाणी मोल साहब, मूं हिकु यूट्यूब ते कोई अहिड़ो मैसेज ॾिठो त उन में लिखियलु हो कि अल्लाह साईं जी बारगाह में बंदो मोमिन जॾहिं दुआ घुरे थो तॾहिं अल्लाह जा फ़रिश्ता चवंदा, साईं हीअ तुंहिंजी बारगाह में इल्तिजा करे रहियो। अल्लाह साईं फरमाईंदा आहिनि कि अञा घुरण ॾियो, अञा घुरण ॾियो, अञा घुरण ॾियो, अञा घुरण ॾियो। इहा मूंखे दुआ एॾी प्यारी लॻे थी, इहा मूंखे पुकारे रहियो, मूंखे एॾो प्यारु अचे थो, हद खां मथे अचे थो प्यारु। जेको का ग़ैर हाले बग़ैर इस्लाम वारो उहो अल्लाह साईं जी बारगाह में कुझु मंगे थो त अल्लाह साईं फ़रिश्ते खे चए थो, हिनखे ॾियो, हिनखे कढो ॿाहिरि, ज़रूरत कोन्हे। फ़रिश्ता चवंदा, या अल्लाह हू तुंहिंजो बंदो हुए, तुंहिंजो ज़िक्र करे रहियो हुए, तोखे यादि करे रहियो, उनजी तूं दुआ में देरि करे रहियो हुए, और हिन जे वास्ते जल्दी करे कि उनसे मुंहिंजी मोहबत आहे, उनजा अल्फाज़ जेके मूंखे सुठा लॻी रहिया आहिनि, उनजी अदाऊं मूंखे पसंदि अची रहियूं। मुंहिंजा दोस्तो, अगर अल्लाह जे महबूब बंदे से आई दिल जोड़दा इंशाअल्लाह कामयाब है। सैयद साहब किबला मदरसो चालू कयो है, हींअर ख़लीफ़ा अली इन्हीं से भी मुंगाल कई, पंहिंजी जमात में जिथे भी अचे हर तरीक़े से सैयद साहब जे हिन मदरसे जे वास्ते आखे तन मन से मदद करनी। जमात सगोरी जो फ़र्ज़ बणिजे थो कि आले रसूल है और मदरसो दीन जो कमु करे रहिया आहे, बाक़ी सुन्नत आई ॾियो न ॾियो उहा जी मर्ज़ी है, ठीक है। सही उहें छॾे की न, ॾाढो सही हिते, ठीक है न, छॾे की न, मदरसे जे वास्ते आई जेको आहे न, जेतिरी थी सघे एतिरी सैयद साहब जी आई मदद कजा। अल्लाह जे प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन सिखाइण जे वास्ते, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कलाम सिखाइण जे वास्ते, अल्लाह जो ज़िक्र करण जे वास्ते, ही नंढा नंढा बच्चा जेके हींअर कहिड़ा बहितरीन कलाम पढ़ूं थे, केतिरो बहितरीन नातूं पढ़ूं थे, इन्ही जी दुआऊं जेके आंजे वास्ते क़ाबिल क़बूल है। ये आंजे वास्ते दुआऊं कंदा इंशाअल्लाह, इंशाअल्लाह ही तालिब इल्म जेके हैं इन्ही जी दुआ फौरन क़बूल थी वेंदी। फैज़ान सुन्नत किताब में लिखियल है कि तालिब इल्म घरां निकिरे थो, अल्लाह जी रहमत जा फ़रिश्ता उन हेठां पर विछाईंदा और उनजे सीने ते क़ुरान शरीफ़ रखियल है।
कलाम पाक सीने ते मदरसे जी तरफ़ वञे पियो और अल्लाह जी रहमत जा फ़रिश्ता उन हेठां पर विछाए ॾिया। पोइ जंहिं क़ब्रस्तान जे भरमा गुज़रे थो दुआ घुरे थो, नंढा नंढा बच्चा दुआ घुरंदा, मकान ते वञे था रस्ते में दुआ घुरंदा। असांजो मदरसो हीअं चालू असांखे असांजा बच्चा जेके वञे था विच में दुआ घुरंदा। हिकिड़ो मूं ॾिठो दुआ घुरंदा, नंढा नंढा बच्चा। मुंहिंजो आई गया चयोसीं दुआ घुरो था, कंहिं लाइ घुरो था? कि मकान में जेके आहे पंहिंजा माइट सुतोड़ा आहे इन लाइ दुआ घुरो था। नंढा नंढा बच्चा। मूंखे यकीन थियो कि हिन जी दुआऊं जेके हिन जे वास्ते बि क़बूल है और असांजे वास्ते भी कबूलियत जो ये ज़रियो है। मुझा दोस्तों, दीन से मोहब्बत रखो, दीन से लगाव रखो, बच्चे के पढ़ाओ और महबूब जो ॾींहुं मनाओ। सारी खुशियों में वध में वध जगह खुशी है ईद मिलादुन नबी जी। ईद मिलादुन नबी जो जुलूस करो। ईद मिलादुन नबी जे ॾींहुं 12 रबीउल अव्वल शरीफ जो ॾींहुं जेको एॾो खुशी में मनाओ कि आजे बच्चे जी शादियों का मथे मनाओ, आजे परिवार जी खुशियों का भी मथे मनाओ। ई खुशी आजी जगह है, इन खुशी की वजह से आजी बख्शिश जो जरियो बनबो। बरहक बरहक बरहक। अल्लाह साईं ही सारो संसार महबूब के वास्ते पैदा की और पांचो ईमान और अकीदो है कि मरण का बाद में 3 सवाल क्या वजे था जैमें महबूब जो सवाल शामिल है। महबूब पांजी कबर के अंदर पांजो दीदार थिए तो जने दुनिया के अंदर जैसे इश्क होंदो न तो वो आखिरत में भी इश्क कमी। दुनिया से आऊं मौलाना बिलाल से नफरत करांदो और आखिरत से आऊं दोस्ती करांदो, या कदें किथे के किताब में हो। अगर जैसे दुनिया के अंदर जैसे दोस्ती कंदा दुनिया में जो जैसे रिश्तो लगाइंदो उनकी कामयाबी। आऊं सदाएं कि भाई कुर्बान जाऊं संगती आऊं दोस्त आ फलाणो आ ढीकड़ा पूछड़ा सब कुछ रसांदो, कुर्बान जाऊं खिलाफत करांदो, या दोस्ती कोने, या मुनाफिकत है, या ईमान जो खात्मो है। अल्लाह इनका बचाए पा सभी के। महबूब जे इश्क में रहो, मुर्शिद के सच्ची दिल से याद करो। इंशाअल्लाह पाजा मुर्शिद एडा कामिल मुर्शिद है, एडा कामिल मुर्शिद है जै जगह ते याद कंदा उन जगह ते आजी फौरन मदद। पांजे मुर्शिद जो ताल्लुक जो है सरकार गौसे आजम से, पीराने पीर दस्तगीर से, पांजो सिलसिलो कादरी है। सरकार गौसे आजम के झंडे हेठा पान सब रहंदासूं इंशाअल्लाह। जेके भी है चाहे नक्शबंदी हुए, चाहे शोरवर्दी हुए, चाहे कहीं भी सिलसिले जाए, आखिर सरकार गौसे आजम के कादरी सिलसिले के अंदर उनके शामिल थियणो पए। हर सिलसिले के कादरी सिलसिले से शामिल थियणो पए। मुझा दोस्तों, आई तो पिंड कादरी हो, आज मुर्शिद भी अब्दुल कादिर जीलानी है जैसा बच्चे आई गुलाम हो। तो गुलामी जो सबूत एड़ो पेश करो कि आई एक तो 5 वक्त नमाज पढ़ो, बच्चे के पढ़ाओ, महबूब जो ॾींहुं मनाओ। अगते 11वीं शरीफ अचे थी, वह 11वीं शरीफ धूमधाम से मनाओ। बो मुल साहब यूसुफ साहब, मौलाना बिलाल साहब और आम जमात माना ये चस कि 11वीं शरीफ जो प्रोग्राम जो तारीख़ूं हर एक जगह पूरे हिसाब से सेट कराओ ताकि हर जगह पाँ सभी की हाज़िरी थी सके। और महीनों जो पूरो है उनमें पाखे हर हिसाब से हर जगह थी वजे। चंद तारीख़ूं अड़ियों अचे थियूं जैं जगह ते बिल्कुल खाली वञे। मौलाना बिलाल साहब 1 तारीख़ आ करे 9 तारीख़ तक पूरी ये तारीख़ूं खाली वञो और विचलियूं तारीख़ूं के विच में खाली अचे थी वञे। तो पाँ सब जमात के मिले जुले सरकार गौसे आज़म जो अॻियों महीनो है, ये महीनो महबूब जो है, अॻियों महीनो सरकार गौसे आज़म जो है, ये महीनो आई खुशी से उर्स मनाओ और अगलो महीनो खुशी से यारी मनाओ। पांजा बेड़ा ही पार जिथे वींदा उते आई धनिया पाओ। मूंखे साईं बा चए कि किताब नो मौलाना बिलाल साहब, उन किताब में लिखियल हो कि साईं जी बारगाह में यमन का कोई सरकार गौसे आज़म जी बारगाह में यमन का कोई काफ़िलो आयल हो। सरकार गौसे आज़म जी बारगाह में वेठा है और महबूब सुबहानी सरकार गौसे पास विची जो वक्त है असर नमाज जो साईं जलाल में अचे था वञे, गुस्से में था अचे वञे और पिन जी जुती मुबारक जेका है उनकी तरफ इशारो करें। वह जुती मुबारक उतां हवा में उड़े थी, गायब थी वई। वो यमन खां जेके माण्हू महिमान आयल हुआ, जेके मुरीद आयल हुआ, वो उते ॾिसे पिया, लिखे छॾियो। साईं जलाल में मस्जिद में विया, नमाज सां फारिग थिया, पंहिंजी जमात सब वेठी हुई। 20 ॾींहं खां बाद में वो साॻी जमात वरी बिसर की आई। जै वक्त में एको काफ़िलो अचे पियो जैमें 15-20 माण्हू है, एको माण्हू अॻिते ॿिया पुठियां अदब जे साथ में अची रहिया आहिनि, नज़रूं झुकियल हैं और एको माण्हू मांद में हले रही, उनके मथे मथे कीअं रखियल है और बाक़ी पुठियां जमात सारी अदब के साथ में अचे रही है। सरकार गौसे आज़म जी बारगाह में आया, वह जुती मुबारक हुई पेश करूँ और चंद नजरानू पेश करूँ।
चऊं साईं असें एॾी मुसीबत में फसिया हुआ कि असां मथे डाकूअ हमिलो कयूं और हमिलो करे असांजो माल जेतिरो बि हो उहो सभु असां वटि छॾाए विया। असां वटि कीअं न रहियो, असांखे बंदे छॾियो, बंदिश करे छॾियो और असीं मजबूरी में वेठा हुआ। इन में ही शख़्स जेको आहे इहो साईं आंजो मुरीद आहे, आंजे सिलसिले में मुरीद आहे। हिन आंखे दिलि से यादि कई, कहे मुंहिंजा मुर्शिद हाणे त असांजो कोई हाल कोन्हे। हिन एतिरो ई सॾु कई, उहो सॾु असां सो चंद लम्हा गुज़रिया कोन हुआ, उनखां पहिरीं ही आंजी जुती मुबारक आई, उन डाकू जे मथे ते मोचड़ लॻा, मोचड़ लॻा। सारा डाकू जेके बेहोश थी पिया और असांजा कुदरती हथ छुटे विया साईं। असीं माल असांजो पांव खयो और ही जुती मुबारक आंजी जेका आहे ही नज़रानो ही आंजी रूहानी असांखे मदद कई। तव्हां सरकार गौस आज़म जा मुरीद हो, आंजो ताल्लुक़ जेको आहे पीरान पीर दस्तगीर से ऐं दुनिया जे अंदरि अगर अल्लाह के याद कंदा, महबूब के याद कंदा, मुर्शिद के याद कंदा, तव्हांजी ज़बान मां अल्फाज निकिरंदे देर रब जी बारगाह में क़बूल थियण में देर कोन्हे। खलीफ़े साहब खे थोड़ी तकड़ थी रही है। अल्लाह साईं जी बारगाह में दुआ है मौला ताला महबूब जे सदके, महबूब जे आल जे सदके, औलाद जे सदके, पंज तन पाक जे सदके से पां सभिनी जे ईमान जी हिफ़ाज़त फरमाए। मौलाना यूसुफ साहब जी तकरीर बेहतरीन थींदी और मौलाना बिलाल साहब हैं ये भी बयान कंदा इंशाअल्लाह। और अल्लाह ताला आप सभिनी जे ईमान जी हिफ़ाज़त फरमाए। ऐं सईद साहब जी बारगाह में आया हो, आजी हाज़िरी अल्लाह साईं क़बूल फरमाए। उर्स मनाओ हर जगह, हर गोठ में ईद मिलादुन नबी जो ॾींहुं जेको आहे अंदियां जुलूस कढो, ख़ैर करो, ग़रीबनि जी मदद करो, फल फ्रूट बांटो, हर तरह से आई मदद करो। अरे ॿियनि जे वास्ते आप वञो था न, वञे ना कयो पैसा ख़र्च करंदा। इहो महबूब जो ॾींहुं ऐं आंजे हॉस्पिटलों में वञो, फ्रूट वठो, सेब वठो, पंहिंजे केला वठो, ग़रीबे में ॾियो, जेको ग़रीब आहे उन्ही खे आई ॾियो। इंशाअल्लाह अञा बेड़ा ई पार, अल्लाह जी बारगाह में आई ॾींदा इंशाअल्लाह अञा बेड़ा ई पार इंशाअल्लाह। सैयद साहब दावत ॾे रहिया इंशाअल्लाह, अल्लाह ख़ैर कंदो। जमात हाज़िर ॾिजे, अल्लाह ताला महबूब जे सदके से पां सभिनी जे ईमान जी हिफ़ाज़त फरमाए। अस्सलामु अलैकुम।